सेवन मामा के ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवन शरीफ़ में अॼु दो मर्द हक़ानी काफ़ी में हर साल जियां हिन साल बि अयाम सैयदा फ़ातिमा ज़हरा अलैहिस्सलाम मजलिस अज़ा ऐं सैयद रज़ा हसन शाह बुखारी जे भाउ मरहूम सैयद हाशिम शाह बुखारी जे ईसाले सवाब मुनक़िद कई वई, जंहिंमें सिंध मां आयल केतिरनि ई ज़ाकिरनि मजलिस पढ़ी। मजलिस जी शुरूआत क़ुरान पाक जे तिलावत सां थी, जंहिं बैदि खिताबत जो सिलसिलो शुरू कयो वियो। मजलिस जी शुरूआत अल्लामा ग़ुलाम शबीर भट्टी जे खिताब सां कई वई, जॾहिं त हिन मजलिस के अल्लामा ज़ाकिर मंज़ूर हुसैन सोलंकी पिणु खिताब कयो। हिन मजलिस के आख़िरी खिताब अल्लामा अमजद जोहरी जिन फरमायो, जॾहिं त हिन मजलिस में ज़ाकिरनि पंजतन पाक ऐं नबियुनि जी ज़िंदगीअ ते रोशनी विधी। हिन मजलिस में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल मोमिनन ऐं सेवन शहर जे सादातनि ऐं मोमिनन सेवन जे अवाम वॾे तइदाद में शिरकत कई। हिन मजलिस जे आख़िर में दुआ पिणु घुरी वई ऐं हिन मजलिस में आयल मोमिनन खे नंगर न्याज़ पिणु करायो वियो।